मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मूं हिकिड़े किताब में वाक़ियो पढ़ियो अंग्रेजी जो किताब हो उन जो तर्जुमो उर्दू में कयो वियो उर्दू मां सिंधी में थियो उन में हिकिड़ो मज़मून मूं पढ़ियो हिकिड़े शख़्स ज़मींदार हो अमीर हो करोड़पति उनखे पुट हिकिड़ो हो हिन दुनिया में पाकिस्तान में पंहिंजे पुट खे तालीम ॾियारी तालीम ॾियारण खां बाद तमामु वॾो दौलतमंद आहे वीज़ाऊं वठी उन पुट पंहिंजे खे लंडन मोकिलियईं वॾा वॾा इम्तिहान छोकिरे पास कया वॾियूं वॾियूं डिग्रियूं पास कयईं तमामु वॾा इम्तिहान पास कयईं पुठियां हुनजो पीउ बीमार थी पियो 15 साल हुनजो पुटु ॿाहिरि रहियो आहे 15 साल खां पोइ पीउ बीमार थियो टेलीग्राम ॾिनऊं पुट खे टेलीफोन कयूं बाबा जल्दी पहुच तुंहिंजो पीउ सख़्तु बीमार आहे हुनजो पुटु हवाई जहाज़ में पाकिस्तान आयो आहे पंहिंजे पीउ जे घर पहुतो आहे अहिड़े टाइम ते पहुतो आहे जो पीउ जे लुकीअ में साह फाथो पियो हुजे पुट चीसे रांदी वेठो उन पंहिंजे पोढ़े पीउ पंहिंजे पुट ॾे निहारियो ओ बच्चा जी मुंहिंजा मिठड़ा अब्बा तो ते जायदाद कुर्बान कयम लख कुर्बान कयम पाकिस्तान वारी तालीम ॾियारी मां लंडन मोकिलियो मां तमामु घणो तो पढ़ियो आहे हाणे अॼु त मुंहिंजे मथां अल्लाह पाक जे क़ुरान पाक जी सूरह यासीन तिलावत कर मुझो आखिरी वक्त आहे तोखां मोकिलियां थो बंगला तुंहिंजे हवाले कारूं तुंहिंजे हवाले हे सॼी दौलत तुंहिंजे हवाले पुटु थो चए मुंहिंजा बाबा तो जेका मूंखे तालीम ॾियारी आहे अॼु मुंहिंजी तालीम तोखे कम न चई त मां पंहिंजो डिग्रियूं तो तां कुर्बान करण लाइ तयारु आहियां पर तो मूंखे क़ुरान पाक त पढ़ाई कोन को मूंखे ख़बर कान्हे का यासीन शरीफ़ कहिड़े सी पारे में आहे यासीन शरीफ़ घणा रुकू आहे यासीन शरीफ़ तुंहिंजे ज़बान बुधी आहे मूंखे का ख़बर कान्हे का अॼु जेकॾहिं तूं मूंखे अल्लाह जो क़ुरान पढ़ाई आहे त मां तुंहिंजे मथां क़ुरान पाक पढ़ा पीउ जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया चवे थो बाबा तुंहिंजूं डिग्रियूं मूंखे कमु कोन ॾींदियूं तुंहिंजे कॉलेजनि वारा इम्तिहान मुंहिंजे कम में कोन ईंदा अॼु जेकॾहिं मूंखे कमु ईंदो त तुंहिंजो क़ुरान पाक पढ़ चवंदे यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरात मुस्तकीम अॼु इहो ख़ुदा जो क़ुरान पढ़ी इहो मूंखे कमु ॾींदो ॿी का शइ मूंखे कमु करणु ॾींदी आहे पुटु थो चए बाबा मूंखे पढ़ाई हा त मां पढ़ा हा तो मूंखे कोन पढ़ायो आहे इन में मुंहिंजो कसूर कोन्हे को तुंहिंजो कसूर आहे ओ मुस्लमान यादि रखजांइ जेकॾहिं तां औलाद खे तो बेतालीम बणायो आहे इस्लाम जे तालीम खां पुठीरो बणायो आहे त क़यामत में तुंहिंजी गिरेबान खां पकड़ींदो अल्लाह तोखां हिसाब वठंदो अगरि दुनिया जी तालीम पंहिंजे औलाद खे ॾियारींदो आहे त इस्लाम जी तालीम बि ॾियारा क़ुरान पाक जी तालीम ॾियारा इंशा अल्लाह ताला तुंहिंजा बि बेड़ा पार त तुंहिंजे बच्चनि जा बि बेड़ा पार थी वेंदा दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हलिया अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम वरी सलाम बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सल्लम वरी 3 दफ़ा बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ंदा मुझा प्यारा दोस्तों अजीजो उलमा किराम जो मकाम मतबो मां आलिम न आहियां मां आलिम पाण खे समझाई नथो मूंखे को इल्म कोन्हे मुझा प्यारा दोस्त आलिम जेके आहिनि सही माना में उलमा रब्बानी हलनि हुननि जे ॼकर तरे मुबारक जुतीअ जे तरे खे मिटी लॻे मूं जहिड़ा कई उन तां कुर्बान सुभान अल्लाह।